एशियन डेवलपमेंट बैंक इमदाद साहब $600 मिलियन जो कर्ज ॾे पई पाकिस्तान खे, इहो कर्ज़ असांखे कहिड़े कम अची सघे थो ऐं छो असांखे इहो कर्ज़ ॾिनो आहे, इन बाबति तव्हां छा चवंदा? को एशियन डेवलपमेंट बैंक ऐं वर्ल्ड बैंक जेको असांखे ॾींदा आहिनि कर्ज़, इहो प्रोजेक्ट्स लाइ हूंदो, यानी प्रोजेक्ट असां डिज़ाइन करे ॾींदा आहियूं, ॿुधाईंदो असांखे रोड खपे या फर्ज़ कयो त जीअं ही पाण वटि बोर्ड जेका ठहे पई घर ठहण लाइ की उहो वर्ल्ड बैंक जे ताउन सां ठहनि पिया, वर्ल्ड बैंक उन में इन्वेस्टमेंट करे पियो, कर्ज़ ॾे पियो पाकिस्तान खे। हाणे उहे इन क़िस्म जा जेके एशियन डेवलपमेंट बैंक जा ऐं इन जेके वर्ल्ड बैंक जा जेके फंड्स खणे भाङे उहे प्रोजेक्ट बेस्ड हूंदा आहिनि। हाणे इहो कहिड़ा प्रोजेक्ट आहिनि, $3 करोड़ डॉलरनि जा, उनजी त अञा ताईं ख़बर न आहे, डिटेल ख़बर पवंदी, पर हिकिड़ी ॿी शइ जेका आहे हिन में उनमें हिकिड़ी जेका ॿी इम्पोर्टेंट शइ उहा इहा आहे त इहे पंहिंजो इंडिया जेको आहे उन्हनि उते शोर मचणु शुरू थी वियो आहे, बाबा उते एशियन डेवलपमेंट बैंक में इंडिया मुखालफ़त बि कई, उनजे बावजूद पाकिस्तान खे कर्ज़ छो पियो मिले। सो हुननि लाइ हिकिड़ो वॾो झटको आहे, कर्ज़ एॾो वॾो कोन्हे, कोशिशि करण जी कई पर ज़ाहिर आहे उनजो को नतीजो न निकितो। वर्ल्ड बैंक जेको 40 अरब जा प्लेजिस कया आहिनि, उन ते बि उन्हनि खे कमिटमेंट ते उन्हनि ते एतिराज़ आहे। वर्ल्ड बैंक पहिरियों $20 अरब कया 10 सालनि लाइ, हाणे 40 अरब ते हलिया विया आहिनि। सो उन्हनि ते बि इंडिया खे वरी परेशानी पई थिए।